वेलकम टू क्लासरूम। ॿिनि हफ़्तनि जी कथा ॿुधाइण खां बहितर आहे त असां पंहिंजो क्लासरूम शुरू कयूं। छो जो ॿिनि हफ़्तनि जी कथा केॾां हली वियोसि, छा पे कयूं, छा थी वियो मूंसां, थी वियो जेको थियणो हो थी वियो। तंहिंजे करे सिधो सो इहे जेके असांखे 45 मिंट मिलियल आहिनि, 45 मिंटनि में सिखूं हिक ॿिए खां। मां अव्हां खां सिखणु चाहियां थो, ॻाल्हि आहे सची। वोट में जेके SMS ऐं सुवाल ऐं ईमेल, टेलीफोनूं, ख़त इहे मिलनि था, उहो भंडारा मुंहिंजे लाइ सिखण जो। मां हबची आहियां, हबची सिखण जे लाइ। तंहिंजे करे रस्ते किरियल कागज़ बि मूंखे नज़र ईंदो आहे त मां खणी ॾिसंदो त हिन में छा लिखियलु आहे। बिल बोर्ड नओं लॻल हूंदो त हुनखे ॾिसंदुसि त छा लिखियलु आहे। तंहिंजे करे शुरू था कयूं सिखण जे लाइ। सिधो सो मां सिखणु चाहियां थो। शिकारपुर हीअ जेके 2 हफ़्ता गुज़रिया, उन में लॻभॻि ऐन उन नमूने जीअं पिशावर में ॿारनि खे, उन्हनि खे त कलाशनकोफ जा बस टणी मारियऊं ॿारनि खे, नंढड़ा नंढड़ा मासूमड़ा। ईअं वरी शिकारपुर में बम हणी 50-60 माण्हू मारे विधऊं। ऐं छो जो पाकिस्तान में जीअं हर शइ पोइ ते आहे, यार दिलि में न कजो। ख़ासि करे इहो जेका मां हाणे ॻाल्हि कयां थो, असांजा नौजवान जेके मीडिया में कमु था कनि, उहे हर शइ में जीअं असां सभिनी खां पोइ ते आहियूं, ते मीडिया में बि असां सभु आहियूं पोइ ते। मीडिया जी रिपोर्टिंग में असां सभिनी खां पोइ ते आहियूं। वरी 60 माण्हू शिकारपुर में इन धमाके में मरी विया। करेक्ट? छो जो कंटिन्यूइंग जर्नलिज्म जो तस्वुर ई कोन्हे पाकिस्तान में। बाबा इहा त अॼोकी ख़बर आहे न। जेके 100 खनि माण्हू ज़ख़्मी थी अस्पताल में पहुता, घणा मंडा थिया, घणा लूला थिया, घणनि जूं अखियूं वयूं, घणनि जो मथो वियो। छा उहे वरी ज़िंदगीअ में पंहिंजे पेरनि ते बीह सघंदा? छा हू हली सघंदा? छा को कमु करे सघंदा? छा पंहिंजे लाइ रोज़गार कमाए सघंदा? अहिड़ी ज़िंदगी खां त बहितर हो त वीचारा मरी वञनि हा। हाणे उन्हनि जे बारे में असांखे ख़बर कोन्हे। 60 ॼणा गुज़ारे विया, मरी विया। तव्हां हुनखे चओ था शहीद थिया, ठहियोसीं। तव्हां चओ था त ठीकु आहे, शहीद थिया। बाक़ी जेके आहिनि उन्हनि जी बि। हाणे जिन माण्हुनि कयो उन्हनि को सुवाल आहे। सिंधी तालिबान, हाणे इहो अखर जीअं पंजाबी तालिबान तव्हां ॿुधो हो, तीअं हाणे सिंधी तालिबान मूं ज़ाती तरह, छो जो इहो माइंड सेट आहे तालिबान, इहा हिकिड़ी ज़हनी कैफ़ियत आहे तालिबान। सो मूं क्लीन शेव तालिबान बि ॾिठा सिंधी। साईं बिल्कुलु ठीकु थो थिए पियो। इहो जेकी कनि था बिल्कुलु ठीकु था कनि। भई छो था ठीकु कनि? हाणे उन्हनि खां बि सवाल सिखण जे लाइ, ॿियो को मतिलबु कोन्हे, ॿियो को मतिलबु कोन्हे। सवाल चई तव्हां 60 माण्हुनि खे मारे विधो, 100 खां वधीक माण्हुनि खे तव्हां लूलो लंगड़ो करे छॾियो। छाजे लाइ? तव्हां चओ था त असांजे अलाह साईं हुकुम ॾिनो हो। हाणे साईं अलाह साईं तव्हांखे जेकॾहिं हुकुम ॾिनो हो त हाणे पंहिंजे अलाह साईं खां पुछी असांखे ॿुधायो त इहे 60 माण्हू जेके ॿुआ ऐं 70, 80, 90, 100 खनि जेके ज़ख़्मी थिया, अपाहिज थिया, उन्हनि जी बदहाली, उन्हनि जे फैमिलियुनि जी बदहाली ॾिसी अलाह साईं ख़ुशि थियो? अलाह साईं तव्हांखे शाबस ॾिनी? अलाह साईं तव्हांजी इज़त ऐं एहतराम, उनजे मर्तबे में का
वॾी तव्हांखे मर्तबो तव्हांखे ॾिनो, तव्हांखे वॾी मसजिद ते तव्हांखे विहारियईं सिंधी तालिबान। तव्हां त ओड़ा ई डंगा जूखिया, पेर में चंपल कोन्हे, मथां कपिड़ो कोन्हे पाइण जे लाइ, हिकु वक़्त जी मुश्किल सां तव्हांखे मनी थी मिले। तव्हांखे छा मिलियो? उन पंहिंजे अलाह साईं खां पुछो त सही न। हाणे अलाह साईं खे तव्हां सभिनी माण्हुनि विराए छॾियो आहे, हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो अलाह साईं आहे। पोइ हर को माण्हू जेको बि कमु करे थो चए थो साईं मूंखे त अलाह साईं चयो। त वञे जेके शिया बीठा आहिनि हिन मस्जिद में या पंहिंजे इमाम बारगाह में, इनखे ॿारे अचु, ठीकु आहे साईं, पोइ पंहिंजो अलाह साईं को पुछी ॿुधायो, ख़ुशी थिए अलाह साईं। नंबर 1 हुननि जे अलाह साईं को सुवालु आहे जिन इहो कुधो कमु कयो। ॿियनि जे अलाह साईं सां हिन वक़्तु असां नथा ॻाल्हायूं। उहो बि असांजो हे प्रोग्राम सूफ़ियुनि जो प्रोग्राम आहे, हिन में मज़हबनि खे असां डिस्कस न कंदा आहियूं। पर छो जो इहो शिकारपुर वारो वाक़ियो मज़हब जे नाले में थियो आहे। मज़हब कहिड़ो? सिंधी तालिबान जो। तव्हांजो न, तव्हांजो न, तव्हांजो न, तव्हांजो न, तव्हांजो न, तव्हांजो न। तालिबान जो मज़हब उन्हनि जे नाले में थियो आहे। त तालिबान पंहिंजे अलाह खां पुछी ॿुधाए नंबर 1 त एॾो वॾो कारनामो असां जेको सर जाम ॾिनो, 60 शिया मारे विधासीं, 100 खनि अपहाज करे छॾियासीं, यानी कि लूला लंगड़ा करे छॾियासीं। तूं ख़ुशि थिए अलाह साईं? नंबर 1। तो असांजो मर्तबो अञा ताईं छो न वधायो? असांखे दुनिया में तो इज़त छो न ॾिनी? असां हिकु वेले जे लाइ दुनिया में धिका था खाऊं पिया, पेरनि में चंपल कोन्हे, पाइण लाइ कपिड़ो कोन्हे जिस्म ते, मुंहं ते धूड़, वारनि में धूड़। तूं ख़ुशि थियो आहे त पोइ कुझु असांजी हालत त बहितर कर। नंबर 1। क्वेश्चन नंबर 2 सिंधी तालिबान खां। सिंधी तालिबान क्वेश्चन नंबर 2 जैश वारा आहिनि, ॿियनि मुस्लमाननि खे अखियूं ॿधी ईअं धरतीअ ते विहारिया अथऊं, टंगूं पोइते तन वीचारा हीअं करे वेठा आहिनि, ऐं इहे रेज़न वैशिन वांगुरु उन्हनि खे हिन तरफ़ को सभु घेरे बीठा आहिनि, ख़ौफ़नाक हथियार हुन जे हथ में, ऐं पोइ अरबीअ में था ॻाल्हाइनि पिया। ऐं पोइ उन्हनि खे काश मूंखे इजाज़त ॾियनि हे सिंध टीवी वारा त मां तव्हांखे हलाए ॾेखारियां। ऐं उन्हनि 10 माण्हुनि खे कतार में वेठलनि खे, इहा वीडियो अवेलेबल अथव यूट्यूब ते बि, तव्हां कढी ॾिसो यूट्यूब में। उन्हनि खे गोलियूं हणी ठा 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 ठा, मथे में हिते गोलियूं हयूं अथनि, पोयों बि उहे जॾहिं किरी पिया आहिनि, उन खां पोइ वरी बाक़ी जेके आहिनि उन्हनि सां ई जीअं जशन मुलाइबो फटाका ॿारबा आहिनि, तीअं कलाशनकोफ जा बर्स्ट आया अथऊं, टट, ऐं वरी साईं नचिया आहिनि, ॻाया आहिनि उन्हनि बंदूकूं खणी। कहिड़े ख़ुदा खे तव्हां ख़ुशि था कयो? वॉट काइंड ऑफ अ गॉड इट? हर को रत ॾिसी ख़ुशि थियण वारो को अलाह, इहो त असां अॼु था ॿुधूं। अलाह जे नाले में हिकु विढ़ंदा पाण में, पर हिकिड़े जे बारे में फ़ैसिलो न करे सघंदा तॾहिं तव्हां विढ़ंदा। पर तव्हां त जेके तालिबान जा हवारी जेके आहिनि, ऐं ख़ासि करे सिंधी तालिबान तव्हां ॿुधो, जेके शिकारपुर जी तरफ़ तां ॻोठनि जा ॻोठ ॿधी वेठा हो, आई नो इट। ऐं जेके तव्हांखे सपोर्ट कनि था, आई नो देम। भले पोइ तव्हां वञी असेंबलियूं वसायो या किथे वञी वियो, वॾा माण्हू थी वञो, बैंकुनि में वञो, ॿाहिरियों चकर हणी अचो। क्रिमिनल इज़ अ क्रिमिनल, ए क्रिमिनल, गौर सां, ए क्रिमिनल इज़ अ क्रिमिनल। या ॿी ॻाल्हि आहे त वाइट कॉलर क्राइम करण वारा, दुनिया जो ख़ौफ़नाक तरीन जेके क्राइम्स थियनि था, जुर्म थियनि था, से वाइट कॉलर। वॾा माण्हू अहिड़े नमूने क्राइम कनि था जो तव्हां हणी हणी बीहो, दुनिया जूं स्कॉटलैंड जहिड़ियूं हज़ारे तव्हां फोर्सिस खणी अचो इन्वेस्टिगेट करण जे लाइ, तव्हांखे सबूत कोन मिलंदो, बट दे आर क्रिमिनल्स। सबूत मिले न मिले, हिकिड़ी अदालत असां पंहिंजी दिलि में बि खणी घुमंदा आहियूं, हिते इनसाइड ॿाहिरीं अदालत को बि फ़ैसिलो करे,
भले फ़ैसिलो करे छॾे त फलाणो वाइट कॉलर जेको आहे इन को क्राइम साबित ई कोन थो थिए साईं। इन ते त 15 सालनि 20 सालनि खां केस था हलनि, कुझु साबित ई कोन थो थिए। पर दिल जी अदालत चए थी त हीउ क्रिमिनल आहे। दिस मैन इज़ क्रिमिनल। रेज़न आहे। दिल जी अदालत खे असां छा कंदासीं? सो साईं, तालिबान जा हवारी असांखे जवाबु घुरिजे, जॾहिं तव्हां या तव्हां वारो अलाह कंहिंखे पैदा करण जी ताक़त नथो रखे, छो जेकॾहिं पैदा करे आहे त तव्हांजे हथों कंहिंखे न माराई आहे। छो जेको आर्टिस्ट का शइ ठाहींदो आहे न, हे आर्टिस्ट आहे, हुन हीअ शइ ठाही आहे, उहो ॿिए माण्हू खे कोन चवंदो त हे मां यार शइ ठाही आहे, मूंखे नथी वणे या टोड़े छॾ, या वण न वण वारी ॻाल्हि बि वाज़े करे छॾियो पंहिंजे ज़हन में। अलाह साईं माण्हू कोन्हे, इंसान वॾे में वॾी ग़लती उन वक़्तु थो करे जॾहिं अलाह साईं खे माण्हू थो सम्झे। माण्हूअ वारियूं ख़सलतूं ऐं सिफ़तूं अलाह खे ॾेई थो छॾे पंहिंजे तरफ़ां। कुझु अहिड़ियूं आहिनि जेके नथो ॾेसि। मसइलो मूं किथे कोन पढ़ियो त अलाह साईं ट्रैक ॾींदो आहे न, पर इहो आहे त अलाह साईं ख़ुशि थींदो आहे। भई ख़ुशि माण्हू थींदा आहिनि। माण्हू वारियूं ख़सलतूं तव्हां अलाह साईं खे ॾेई छॾियूं। तव्हां तालिबान सगोरा असांखे इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां को हिकिड़ो माण्हू पैदा नथा करे सघो, या तव्हां वारो अलाह जेको रतु ॾिसी ऐं खून ख़राबो ॾिसी ख़ुशि थो थिए, बकोल तव्हांजे, बकोल तव्हांजे, छो जो उनजे हुकुम ते तव्हां कमु था कयो, त पोइ इहे माण्हू कंहिं पैदा कया? हे जेको हज़ारे लखे सालनि करोड़े सालनि खां इंसान आहे, इनखे कंहिं पैदा कयो? हिकिड़े ख़ालिक, हिकिड़े मालिक। छो जो असां हुनखे अनेक नाला ॾेई छॾिया आहिनि त असां बि अनेक थी विया आहियूं। पंहिंजो पंहिंजो नालो हुनखे ॾेई पंहिंजे पंहिंजे कब्ज़े में करे वेठा आहियूं। किन हुनखे ॿोली ॾेई छॾी आहे, ॻाल्हाए थो उहो अनेक एक जेको आहे उहो ॻाल्हाए थो। उन एक खे मुख़्तलिफ़ सूरतूं ॾेई छॾियूं अथऊं। उनखे 4 टंगूं, 4 पेर, 4 मथा, जंहिंखे जीअं नज़र जीअं सम्झ में अचे थो तीअं करे थो हुनखे। पर न हुनखे कंहिं ॾिठो आहे, न हुन सां कंहिंजी का मुलाक़ात थी आहे। जेकॾहिं हुनखे ॾिसणु चाहियो था, हुन सां मुलाक़ात जेकॾहिं करणु चाहियो था, मां ॾाढो केयरफुल थी लफ़्ज़ थो ॻाल्हायां, मुलाक़ात तव्हांजी रोज़ थी थिए। मुलाक़ात जी माना आहे कंहिंसां मिलणु, गॾु विहणु, गॾु हुअणु। उहो त आहे ई आहे न। जॾहिं हो रही मुंहिंजे वजूद में थो ऐं मां पंहिंजी ज़ात में हुन जे वजूद में थो रहां, पोइ त मुलाक़ात आहे ई आहे। मुलाक़ात त लॻी थी, हलंदी रहे थी। बाक़ी इंसान खे, छो जो इंसान तख़लीक़ आहे पंहिंजे ख़ालिक जी, पंहिंजे क्रिएटर जी। जीअं हीअ शइ हे कंहिंजी तख़लीक़ आहे, कंहिं हिन वाच खे ठाहियो आहे। वाच वक़्तु थी ॿुधाए, सभु कुझु थी करे, पर छा हीअ वाच पंहिंजे ठाहींदड़ जे बारे में असांखे कुझु ॿुधाए सघे थी त मूंखे कंहिं ठाहियो, कदु बुत हुनजो केतिरो आहे, कहिड़ी ॻाल्हि ते ख़ुशि थो थिए, कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थो थिए? नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल। तो तालिबान, इहे असांजा 2-3 सुवाल आहिनि, इनजे जवाब असांखे घुरिजनि। उन पंहिंजे तव्हां वारो जेको अलाह जेको तव्हांखे हुकुम थो ॾिए, माण्हुनि जी रत वहायो, त साईं तालिबान असां इहो सॼो सारो प्रोग्राम
जो ब रिसेसूं तव्हां खाई वियो तालिबान अननेसेसरीली। पर छा कजे, तव्हां रत वाहण खां बाज़ नथा अचो ऐं असांखे भउ कोन थो थिए तव्हां खां, या तव्हां खां भउ थिए असां चुप करे वेही रहूं, तव्हांखे लाइसेंस ॾेई छॾियूं त तव्हां उन रत वाहियो, इहो बि असां नथा करे सघूं। हाणे वठूं था रिसेस इन करे बि वठूं था जो स्टूडियो जे दर ॿाहिरां के वेठा आहिनि ॾाढी मौज मस्तीअ में आहिनि, त असांजो डायरेक्टर बि उते वेठो आहे, उहो उन्हनि खे अखियूं ॾेखारे थो वञी त ॿाहिरि जेके मश्करियूं तव्हां कयो था न वेठा, हाणे तव्हांखे अचां थो सिधो करणु। असां रिसेस था वठूं, असांजो डायरेक्टर हुनखे सिधो करणु वेंदो जेके स्टूडियो जे ॿाहिरों मश्करी था कनि वेठा। काफ़ी टाइम असांजो प्रेशियस टाइम, सची ॻाल्हि आहे। 45 मिंटनि इन्हनि में असांखे ॿियूं ॻाल्हियूं दुनिया जूं करणु चाहियूं था, पर हे असांजे मथे में अची लॻा आहिनि जेके सिंधी तालिबान, जेके किथे विहारे उन सां तव्हां ॻाल्हाए नथा सघो, एॾा ॼट एॾा जाहिल आहिनि, एॾा जाहिल जिन सां वेही माण्हू ॿ अखर नथो ॻाल्हाए सघे, कंहिं ॻाल्हि ते डिस्कस नथो करे सघिजे। उन्हनि असांजो टाइम बि बर्बादु कयो। सिंधू त बर्बादु कनि था पिया, टाइम बर्बादु था कनि पिया। ॻाल्हि छा आहे असुल में, वेरी केयरफुली, सर तव्हां बि जेके इन तरफ़ वठो, वेरी केयरफुली, एंड इफ यू लाइक यू कैन नोट इट। हिकिड़ा हूंदा आहिनि सुधरियल तरक़ी याफ़्ता मुल्क, ॿिया हूंदा आहिनि पुठिते पयल मुल्क, जिन जो सॼो निज़ाम, छो जो हुननि जी इक़्तिसादी हालत एॾी त बुरी हूंदी आहे जो इमदाद ते हलंदा आहिनि। हितां इमदाद आई, हिन मूंखे ख़ैरात मोकिली, हिन मूंखे ख़ैरात मोकिली, फ़क़ीर हले थो पियो। जॾहिं मां इमदादुनि ऐं ख़ैरातुनि ते हलंदुसि त मुंहिंजी त पंहिंजी त से कान हूंदी न, ईअं मुल्क हूंदा आहिनि। पोइ इन क़िस्म जा दुनिया में बेशुमार मुल्क आहिनि जेके इमदादुनि ते ऐं ग्रांट्स इन एड ते, लोन्स ते, इन्हनि ते हलनि था, सम्झनि, छो जो इकानमी जंहिं मुल्क जी ढरी हूंदी आहे उते हुकूमत ढरी हूंदी आहे। इहो असूल अथव जंहिं मुल्क जो खानो ख़राबु हुजे, फाइनेंशियली इक़्तिसादी ऐं मुआशी सत्यानाश जंहिं मुल्क जो थियल हुजे, उतां जी हुकूमत जो बि सत्यानाश थियल हूंदो आहे। इन क़िस्म जा अनेक मुल्क जेके आहिनि, छो जो जंग अज़ल खां आहे, अज़ल खां, जॾहिं को हाबील ऐं काबील, उहो या त ॿ नाला आहिनि, पर उहे सिंबॉलिक नाला आहिनि करोड़े सालनि खां। जंग हले थी पई ऐं जंग ख़तमु थियणी कोन्हे, पर सबब असबाब उहे बदिलजनि था। हाणे वञी किथे पहुता आहिनि, जेके मुफ़लिस ग़रीब इमदादुनि ते हलण जहिड़ा या हलण वारा मुल्क, जीअं असांजो आहे, इन जूं पाण में जंगियूं थींदियूं, इन जूं छा थींदियूं जंगियूं, इन जूं थींदियूं मज़हब ते जंगियूं। हाणे कंहिंजो अलाह सुठो आहे, छो जो मूं चयो न त हुन एक खे असां मुख़्तलिफ़ नाला ॾेई, असां अनेकनि जेके बेशुमार आहियूं, उनखे बेशुमार सूरतूं ॾेई छॾियूं, पर उहो आहे हिकु। पोइ पंहिंजी ॾिनल सूरत खे, हुनजी ॾिनल सूरत खे, उन ॿिन्ही जूं जंगियूं था करायूं असां पाण में। उनखे असां मज़हब बि चई सघूं था, अक़ीदो बि चई सघूं था, उहे इन ते विढ़ंदा आहिनि। ऐं ॿिया मुल्क आहिनि जेके इक़्तिसादी तरह, टेक्नोलॉजिकली, साइंटिफिक इनोवेशन्स, हर तरह सां तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि। अहिड़े चीथड़ ऐं गुगदाम मुल्कनि खे ऐं कीड़नि मकोड़नि जहिड़नि मुल्कनि खे इमदादूं ॾियनि, उन्हनि खे पैसा मोकिलिनि, उन्हनि जे बदमाशनि खे हथियार मोकिलिनि लड़ाई झगड़े जे लाइ, त जीअं हथियारनि जा कारखाना उन्हनि जा हलंदा रहनि।
उन्हनि जूं बि पाण में लड़ायूं थींदियूं आहिनि। उहे वरी छा ते लड़ायूं थींदियूं आहिनि? इक़्तिसादी लड़ायूं। इक़्तिसादी लड़ायूं त केरु मिलिटरी न, फ़क़ति मिलिटरी जी ताक़त त न, फाइनेंशियली कहिड़ो मुल्क स्ट्रांग आहे, कंहिं वटि दौलत आहे। तव्हां छा था सम्झो ब्रुनाई दारुसलाम एतिरो तिर जेतिरो असांजी कराचीअ खां नंढो शहर, आबादी कराचीअ खां अधु खां बि घटि, दुनिया जे अमीर तरीन मुल्कनि में अॻो अखि खणी न ॾिसी सघंदो आहे हुनखे। ब्रुनाई दारुसलाम, सऊदी अरेबिया, कहिड़ी हुन वटि न्यूक्लियर टेक्नोलॉजी आहे, कहिड़ा एटम बम हाइड्रोजन बम आहिनि हुन वटि, कहिड़ी हुन वटि ख़ौफ़नाक इनविंसिबल एयरफोर्स आहे जंहिंसां हू किथे बि दुनिया में स्ट्राइक करे सघनि था। पर छा आहे त पैसो, दौलत। तंहिंजे करे ॾुतड़ियल मुल्क हमेशह अज़ल खां हिन वक़्त ताईं ईंदड़ वक़्तनि ताईं इहे मज़हब जे नाले में हिक ॿिए सां विढ़ंदा, ऐं ॿिया फाइनेंसिस ऐं फिस्कल पावर्स जेके आहिनि उन्हनि वटि, उन्हनि ते विढ़ंदा पाण में। अमेरिका ऐं रशिया जी जेका जंग हुई सा हुननि का हथियारनि सां कोन विढ़ी, हुननि इक़्तिसादी तरह अमेरिकन्स हुननि जो खानो ख़राब करे छॾियो रशियन्स जो। हेॾो सारो रशियन मुल्क जेको आहे सो टुकड़ा टुकड़ा थी वियो, टुकड़ा टुकड़ा थी वियो हेॾो सारो सॼो मुल्क। जंग न लॻी, हाइड्रोजन बम न हुयो अमेरिका हुनखे, एटम बम हुन ते कोन उछलायो हुननि, इक़्तिसादी तरह हुनजो खानो ख़राब कयो, ॻाल्हि ख़तमु। तालिबान असांजो वॾो वक़्तु, सिंधी तालिबान वक़्तु वॾो वक़्तु असांजो ख़राब कयो। असांखे त इलाही ॻाल्हियूं असांखे करणियूं हुयूं। असांखे किथां वरी शुरू कयूं, उहो छा चइबो आहे, लिंक मिलायूं, कड़ीअ सां मिलायूं, मटीरियल गॾु थी वियो हो। अख़बारनि में टियों ॾींहुं अजीब ख़बरूं सिंध जे बारे में ईंदियूं आहिनि। हिकिड़ियूं त अहिड़ियूं ख़बरूं आहिनि जिन सां लॻे थो त सिंध अञा ताईं मुंहं जे दड़े वारे दौर में आहे। हाणे ज़ाहिर आहे त उन दौर में हूंदी ऐं त पोइ उन्हनि जी सोच, उन्हनि जी सम्झ, दुनिया खे ॾिसण ऐं दुनिया खे सम्झण ऐं परखण जा पैमाना हुननि जा, जिते डेवलपमेंट आहे, जिते सुधारो आहे, उन्हनि खां बिना मुख़्तलिफ़ हूंदी, बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदी, इहो तय आहे। हाणे हिते हिकिड़ो नंढड़ो मां वठणु थो चाहियां हिकिड़ो ब्रेक, मां हिकिड़ो ब्रेक वठां, इहो मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ब्रेक थो वठां ऐं उन खां पोइ मां पंहिंजे डायरेक्टर सां ॻाल्हाइण थो चाहियां। उन सां ॻाल्हाए वरी जेके 2-3 मिंट बचिया आहिनि उन्हनि सां वरी असां सिलसिलो शुरू कंदासीं, तंहिंजे करे मूंखे माफ़ु कजो। हाणे वॾी वक़्तु पतो इन विच में मूं पुछियो पंहिंजे डायरेक्टर खां कि 6 मिंट बचिया आहिनि। हाणे 6 मिंटनि में पाण हिकिड़े नई टर्मिनोलॉजी, पहाका जीअं ठहंदा आहिनि त टर्मिनोलॉजी हूंदी आहे, उनखे इडियम्स बि चई सघिजे थो, मैक्सिम बि चई सघिजे थो। जेकॾहिं तव्हां अंदरी सिंध, शहरनि में न आहे, वरी अंदरी सिंध ते नौजवान नाराज़ न थियो, साईं अंदरी सिंध आहे, रूरल सिंध आहे। रूरल सिंध खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे, शुरू त अंग्रेज़नि जे दौर खां, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे उनखे बाक़ाइदे रिकग्नाइज़ करे ऑफिशियल स्टेटस ॾेई हुन रूरल ऐं अर्बन कोटा ठाही, कंदा आहियूं न नौकरियूं रूरल डोमिसाइल सर्टिफिकेट ते।
त साईं मूंखे रूरल जी जाइ ख़ाली आहे, मूंखे रखो। इनजे करे उनखे तव्हां ॻोठ चओ, ॻोठाणी सिंध चओ या अंदरूनी सिंध चओ, इहा सिंध आहे ऐं आहे। ऐं तव्हांखे कंहिं बि एहसास कमतरी में मुब्तला थियण जी का ज़रूरत कोन्हे। जो रूरल ऐं अर्बन डिवाइड सॼी दुनिया में आहे, रुगो सिंध में कोन्हे। पाकिस्तान जे हर सूबे में आहे, हिंदुस्तान जे हर सूबे में आहे, अमेरिका में आहे, यूरोप जे हर मुल्क में आहे। अर्बन एंड रूरल। तंहिंजे करे तव्हांखे अॼु एहसास कमतरी में न पवणु घुरिजे त बाबा मां छो जो ॻोठ में रहां थो, मां त ॻोठाणो आहियां। ॻोठाणो हित हुअणु ॾाढो ख़ौफ़नाक आहे, छो जो हुन ते मथां जेका छाप लॻी वई आहे पुठ ते पयल। और जेकॾहिं चए यस आई बिलोंग टू अर्बन रूरल सिंध, मुंहिंजो तालुक जेको आहे सो अंदरूनी सिंध सां आहे, ॻोठनि सां आहे, जिते असां शहरी सिंध जे लाइ अटो चांवर कणिक भाॼियूं मेवा मच्छियूं कमंद खंड खीर हर क़िस्म जी शइ था पैदा कयूं इन द इंटीरियर ऑफ सिंध। इहे शयूं शहरनि में पैदा कोन थींदियूं आहिनि, नो। तंहिंजे करे तव्हांखे त फ़ख्रु महसूसु करणु घुरिजे। तव्हांखे छा दुनिया जे हर मुल्क में जिते बि अर्बन ऐं रूरल सॼी दुनिया में आहे, उतां जा रूरल एतिरा त डेवलप आहिनि जो इंग्लैंड लंडन सां गॾु जेके आहिनि, तव्हां उन मञींदो ई कोन्हे त ॻोठ आहिनि हिननि जा। उहे चवंदा इहो रूरल न असां चवंदा बाबा हे त असांजे शहरनि खां सुठा शहर आहिनि। इहा ॿी ॻाल्हि आहे त हुनजी हर शइ सुधरियल आहे। सो उते ॻोठनि में अॼुकल्ह पुलिस, छो जो उते पुलिस त बेताज बादशाह हुआ न। बेताज बादशाह इन करे आहे जो पुलिस सिधो सो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे अंडर कमु नथी करे, यानी कि गवर्नमेंट ऑफ सिंध जे अंडर कमु नथी करे। इंटीरियर जी सिंध जी पुलिस, समूरी पुलिस, हेठी रैंक जा मथी रैंक जा, उतां जो भूतार, उते जो वॾेरो, उतां जो सरदार, उतां जो ज़मींदार, उतां जो पीर साईं, वीर साईं। छो जो असां सिंधियुनि जे लाइ पीर साईं अलाह खां घटि कोन्हे, गॾो गॾु आहिनि। सो पीर साईं त इहा समूरी पुलिस उन्हनि खे उन्हनि जे लाइ आहे, उन्हनि जे लाइ कमु थी करे, तंहिंजे करे बेताज बादशाह आहिनि। जीअं हो बेताज बादशाह आहिनि तीअं हिननि खे हे बि बेताज बादशाह पुलिस, न को लहर न को लोॾो, कुझु कोन थींदो अथनि। दुनिया जो को बि कुधो कमु वेठा कनि ऐं कंदा रहनि था, ॾींहुं राति कंदा रहनि था, न को न लहर न लोॾो न पुछा न ॻाछा। को आंसरेबल कॾहिं त हूंदो आहे न को माण्हू, यार को त मां हेॾा बुरा कम कयां थो, को त मूंखां पुछे, यार को पुछे ई नथो मूंखां। सो उन्हनि पंहिंजी टर्मिनोलॉजी ठाही आहे, पंहिंजूं चवणियूं ठाहियूं अथऊं, मुहावरा ठाहिया अथऊं। बाबा फुल फ्राई कयो आहे, फलाणे खे फुल फ्राई कर। फुल फ्राई माना कमु लाहे छॾेसि, ख़तमु, फिनिश्ड, ठठ गोली हणी छॾेसि। या खणी वञी थाणे में एॾो टार्चर करेसि मरी वञे। ऐं वरी उते हू टार्चर कंदे जेको ख़ुशि था थियनि पुलिस वारा सिंधी, ट्रैक था ॾियनि, भंग था पीअनि, सिगरेटनि जा सूटा था हणनि, टंग ते रखी वेठा आहिनि, कचो शराब था पीअनि ऐं टार्चर हुनखे जेको टार्चर ते माण्हू फतके थो उनखे ॾिसी ख़ुशि था थियनि। सिंधी पुलिस तव्हांजी उन्हनि जी इहा टर्मिनोलॉजी आहे। फुल फ्राई करणो आहे माना ख़लास। ॿियो लफ़्ज़ ठाहियो अथऊं हाफ फ्राई, माना टंग ॿांह भञी छॾियोसि, अंधो करे छॾियोसि या काणो करे छॾियोसि। हिकिड़े कन में टहिकंदड़ तेल विझोसि त ॿोड़ो थी वञे हिकिड़े तरफ़ खां, या सूर हणी छॾियोसि थोरो, माना कुझु न कुझु भञटरा हुनजी करे छॾियो, जिस्म त उहो थींदो हाफ फ्राई। इहा असांजी सुहिणी सदोरी सिंध
मरवेसूं सिंधु न ॾेसूं, बाबा हीअ सिंधु त असां ॾेई छॾियूं। जेकॾहिं मुंहिंजो वस में हुजे हीअ हिन सिंधु खे त मां पंहिंजी सिंधु न चवंदो आहियां, हीअ मुंहिंजी सिंधु त न आहे। हीअ सिंधु आहे रेज़ननि जी, हीअ सिंधु आहे धाड़ेलनि जी, वॾेरनि पीरनि ऐं मीरनि जी। हीअ मुंहिंजी सिंधु त न आहे। जेकॾहिं मुंहिंजी सिंधु हुजे, हिन क़िस्म जी सिंधु हुजे, मरवेसूं सिंधु न ॾेसूं, मां त खणी हिनखे ॾेई छॾियां। खणो बाबा, असां बाह कई अहिड़ी सिंधु खां। क्लासूं ख़तम। छा कजे? वक़्तु आहे, वक़्त खे रोके नथो सघिजे, संगर नथा पाराए सघजनि वक़्त खे। वक़्तु ईअं हलंदो, असां हलिया वेंदासीं। ईंदड़ ख़म्स जीअरा रहियासीं, हयाती हूंदी, वरी हाज़ुर थींदासीं, वरी सिंध सॻोरीअ जे बारे में कुझु ॻाल्हाइबो। हीअ तुंहिंजी सिंधु त न आहे, हीअ मुंहिंजी सिंधु त न आहे। हीअ सिंध आहे वॾेरनि जी, ज़रदारियुनि जी ऐं जागीरनि जी ऐं इन्हनि जी। ज़रदारी न, ज़र वारनि जी। मूं त ज़रदारी उहो सम्झो, ज़र वारनि जी। हीअ सिंध मुंहिंजी सिंध त न आहे, हीअ सिंध आहे ज़र वारनि जी। डोंट मिक्स अप टू लव्स।